अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी असांजी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु सिंधी ड्रामे जी न्यू अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां। ऐं जेका अपडेट्स हूंदियूं तव्हां सां शेयर कंदासीं, नवे ड्रामनि जे हवाले सां बि पुराणे ड्रामनि जे हवाले सां बि। सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। दोस्तों माशाअल्लाह अॼु बहितरीनु अपडेट्स तव्हां सां शेयर करण वारो आहियां। रोज़ाना जीअं हीअ बि हिकु तफ़सील ऐं सुठी अपडेट्स तव्हांखे मिलंदी ऐं तव्हांखे इंशाअल्लाह हिन अपडेट्स मां फ़ाइदो ई पवंदो ऐं तव्हांखे सुठी ॼाण मिलंदी। दोस्तों हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। जेका अॼु जी अपडेट्स आहिनि दुलाब जी अपडेट्स आहे, दोस्ती ड्रामे जी बि का अपडेट्स आहिनि जेका हली रहिया आहिनि ड्रामा, कुझु उन्हनि जे बारे में बि तव्हां सां अपडेट तफ़सील सां रिव्यू कंदुसि, शेयर कंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी महिरबानी करे हिन खे लाइक कयो। हलूं पंहिंजी अपडेट जी तरफ़ ऐं शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा जेका बि नवां पुराणा दोस्तनि सभिनी खे नंढिड़ो अर्ज़ु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हाणे बाज़ार यानी रोज़ानो तव्हां ॾिसो था बावजूद हिकु न हिकु जेको आहे अपडेट्स अची रहिया आहिनि दुलाब जे बारे में। काफ़ी अपडेट्स मां दुलाब जे बारे में तव्हांखे ॾेई चुको आहियां। 21 अक्टूबर वारी ॻाल्हि बि फाइनल थी चुकी आहे। वरी बि 21 अक्टूबर जेको आहे उन खां पहिरियां अञा ताईं प्रोमो ज़ाहिर न थियो आहे। प्रोमो अचण वारो आहे। जेतिरो जल्दी प्रोमो ईंदो ओतिरो जल्दी कंफर्म थी वेंदो त बाबा दुलाब हिन वाक़ई हाणे जेको आहे 21 अक्टूबर ते पको हलंदो। दुलाब जो आहे न उन जो कंफर्म प्रोमो खां थींदो। प्रोमो हिन टाइम ते ज़ाहिर न आहे थियो। थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं मथां प्रोमो अची वञे। बहरहाल जंहिं टाइम मां शूट करे रहियो आहियां हीअ वीडियो हिन टाइम ताईं का शइ कोन आहे। ऐं जो 40 क़िस्त ग़ुलाम हुसैन जी बि न आहे आई, तव्हां ॾिठो उहो बि अधु में पियो आहे। ग़ुलाम हुसैन वरी अलाए छो रुकिजी वियो आहे इहो बि तव्हां सोचे रहिया हूंदो। दोस्तों इन्हनि जा बि शूटिंग जा मसइला थींदा रहंदा आहिनि। थी सघे थो ग़ुलाम हुसैन इन जे करे 40 एपिसोड न अची सघी आहे, इहा ई वजह आहे, ॿी का वजह न आहे। ऐं जॾहिं बि शूटिंग मुतासिर थींदी आहे त पोइ ड्रामो अधु में रोकणो पइजी वेंदो आहे। इहा ई इन जे करे दुलाब खे जल्दी न पियो हलायो वञे त जीअं कुझु एपिसोड मुकमल थियनि। 50 एपिसोड आहे जेको ॿिन्ही स्पेलियुनि जी पूरी एडिटिंग तफ़सील सां थी वञे मुकमल, पोइ जेको आहे हलायो वञे। हाणे 21 अक्टूबर कंफर्म थी चुको आहे। बसि प्रोमो अचे, प्रोमो ईंदो त पोइ सम्झ ठपो लॻी वियो। प्रोमो न आयो त पोइ जेको आहे न 100% ॻाल्हि न आहे। और डायरेक्टर साहब जेको खजू साहब चयो आहे तव्हां पोइ उन ते तनक़ीद करे सघो था, असां त नथा करे सघो। छाजे करे हे उन्हनि ई पोस्ट रखी छॾी हुई ऐं उन्हनि जी मर्ज़ी मुताबिक़ हीअ पोस्टां हली रहियूं आहिनि। हर को उन्हनि खे ॾिसी करे अपडेट्स ॾेई रहियो आहे। लेकिन प्रोमो न आहे आयो। अंदरूनी ख़बर जेका मां राब्ता कया आहिनि उन्हनि बि इहा ॻाल्हि कई आहे, खजू जेका ॻाल्हि कई आहे इहा इन ते ड्रामो 80% चांस आहे अचण जो। 80%, बाक़ी 100% चांस न आहे, 80% चांस आहे। मूंखे बि यकीन आहे दोस्तों, एॾो डायरेक्टर आहे खजू। 21 अक्टूबर ओके थी सघे थो ऐं इन खां हेॾे होॾे ॻाल्हि नथी थी सघे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां हाणे ड्रामो जेको आहे ग़ुलाम हुसैन वारी ॻाल्हि बि कईसीं असां। तव्हांखे इहो ॿुधायां दोस्तों, जेको दोस्ती ड्रामे जे मां अपडेट्स तव्हांखे ॾिनी हुई उनजी जेको आहे न शूटिंग जेका तमामु जल्द जारी थियण वारी आहे। काफ़ी मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम ते जारी थी वई हूंदी जंहिं टाइम मां वीडियो तव्हां ताईं पुॼायां अपलोड कयां तेसीं ताईं जेको आहे न उनजो कमु बि ज़बरदस्त हली रहियो हूंदो। ऐं ॿियो तव्हांखे इहो ॿुधायां जेको ॿियो ड्रामो मां तव्हांखे ॿुधायो हड़ई हिकु जहिड़ा, जेको कॉमेडियन ऐं मश्करी वारो ड्रामो आहे उहो बि दोस्तों उनजी जेका न ज़बरदस्त कमु आहे। उहो बि ड्रामो हिकु सोप सीरियल आहे, नंढो सीरियल न आहे। जॾहिं ईंदो दोस्तों उहो बि धूम मचाए छॾींदो। बहितरीनु ड्रामो आहे हड़ई हिकु जहिड़ा। सभ खां पहिरियां अपडेट मूं ॾिनी हुई तव्हांखे। माशाअल्लाह उहो हड़ई हिकु जहिड़ा जेको ड्रामो आहे बहितरीनु आहे। इंशाअल्लाह दोस्तों उहो तव्हांखे वणंदो। ऐं बहरहाल जॾहिं दुलाब अची वियो त थी सघे थो हड़ई हिकु जहिड़ा जेको सोप सीरियल जॾहिं शूट थी तयारु थी ईंदो मथां उन खां पोइ धक लॻी वञे। दुलाब ड्रामो आहे घणे ड्रामनि खे नुक़सानु ॾींदो। जी हाँ दोस्तों बिल्कुलु। छाजे करे दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उहो जागीर ड्रामे खे बि नुक़सानु ॾींदो, चंड ग्रहण खे बि, ग़ुलाम हुसैन गुनाह ड्रामे जा उहे व्यूज़ घटि अची रहिया आहिनि। ऐं हवेली ड्रामे खे बि थोरो घणो नुक़सानु ॾेई सघे थो। व्यूअरशिप में व्यूज़ घटि अची सघनि था। ऐं दुलाब जा शुरू में व्यूज़ भला ईंदा, इहे असां तव्हांखे ॿुधायूं था। जे अॻिते कहाणी जीअं जीअं मज़ो कंदी वेंदी अञा व्यूज़ वधंदा वेंदा। लेकिन शूटिंग में पहिरें एपिसोड ते सभ खां वधीक ईंदा। छाजे करे माण्हुनि खे इंतज़ारु आहे ऐं रिसर्च उनजी घणी हली रही आहे, इहा ई वजह आहे। ऐं इन जे करे जेको आहे न फ़िलहालु उहो वॾो मथे हलियो वेंदो दुलाब। ऐं दुलाब सभिनी ड्रामनि खे कटे बि वेंदो। दोस्तों अॼु जा जेका कमेंट आहिनि थोरा घणा इहे मां शामिलु करे वठां ऐं पोइ अॻिते ॻाल्हि खे वधायूं था पिया। ऐं ख़ालिद तुनियो साहब लिखियो आहे इहा इन में कहाणी कंहिंजी कहिड़े अदाकार जी आहे दुलाब में।
आज़म महंगल आहे, कहाणी आज़म महंगल, हीरोइन जो आज़म महंगल आहे अदा। नवीद दर साहब काफ़ी दिल मोकिलिया वरी महिरबानियूं। असगर थीबो साहब दिल मोकिलिया महिरबानी सुणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। सरफराज अली साहब दिल मोकिलिया महिरबानियूं। अब्दुल हादी साहब भी काफ़ी दिल मोकिलिया लख गुरबजानी। जुनैद अहमद लिखियो आहे लाला रफ़ीक ज़हूर इस ड्रामे में होगा न, दादुलाब ड्रामे में लाला रफ़ीक ज़हूर साहब बिल्कुलु न आहे। असद अली खोखर साहब अदा दुलाब ड्रामे जो डायरेक्टर फज़ल मलिक खजू ॿुधायो आहे त 21 अक्टूबर राति 7 बजे ड्रामो हलंदो ओनियर थींदो। बिल्कुलु त इहा ॻाल्हि सच आहे, उन ॿुधायो आहे, इहा ई अपडेट हली रही आहे। उन ॿुधायो त दुआ कयो उन जेका ॻाल्हि हुजे ओके बि हेॾो न थिए ऐं उन पोस्ट इहा वाकई रखी आहे। असगर थीबो साहब लिखियो आहे KTN जा हमेशह सभई ड्रामा ज़बरदस्त सुपर हिट हूंदा आहिनि। KTN वारनि जी वॾी महिनत कंदा आहिनि ऐं KTN वारनि जूं वॾियूं मयार हूंदो आहे ऐं KTN वारनि हमेशह महिनत करे पाण मंझरायो आहे। सलाम आहे KTN वारनि जी पूरी टीम खे। बिल्कुलु त उन्हनि जो ड्रामो मयारी हूंदो आहे, इहा ॻाल्हि लख जी आहे। असगर थीबो साहब तव्हां काफ़ी वॾो मैसेज लिखियो आहे, वॾी महिरबानी सुणा, सुठी ॻाल्हि कई तव्हां। नियाज़ अली साहब लिखियो है जी सर ओके वेलकम, कैसे लेकिन इस ड्रामे का दुलाब का कोई ग्रुप बनाकर सारे बंदों को ऐड करें इसमें। ना दा ईअं नथो थी कि नियाज़ अली साहब ईअं नथो थी सघे। बिल्कुलु एतिरो जेको आहे न ऐड करणु हे हो करणु। व्हाट्सअप ग्रुपनि जा अॻे दौर हुया शुरू में, हाणे व्हाट्सअप ग्रुपनि में कोई टाइम नथो ॾेई सघे। नाराज़ न थिजो, इहा हक़ीक़त आहे। असगर थीबो साहब लिखियो आहे पथर दुनिया जी सोनी वाहिदा किथे जी आहे, कहिड़े हाल में कहिड़े शहर में रहंदी आहे। अहिड़नि गुमशुदा अदाकारनि जा वीडियो ठाहे मोकिलियो। अदा मां जी जांच कंदुसि, इन जी अपडेट्स मां कोशिशि कंदुसि त वीडियो तैयार करे तव्हांखे ॿुधायां, ज़रूरु ॿुधाईंदुसि। कंहिं न कंहिं वीडियो में कोशिशि मां कंदुसि जे इन जो मूंखे पूरी अपडेट्स मिली वई त। असगर थीबो साहब तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि ऐं तव्हां लिखियो आहे दुलाब में अख्तर खोखर, खूनी माण्हू, ख़ादिम खोखर बचायो बि आहिनि। मवाली अब्दुल्ला मला मामा लालू खे बि आणणु खपे, खजू खे। अदा हे काफ़ी जेका तव्हां नाला लिखिया बिल्कुलु इहे आहिनि। इहे बि थी सघे थो अॻिते मथां अची वञनि, इहा ॻाल्हि लख जी आहे तव्हांजी। जाकिरो साहब लिखियो आहे जियो अदा वॾी महिरबानी जानी। अलीगुल जाफ़री दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾी महिरबानी सुणा, ख़ुशि हुजो, आबाद जो। अब्दुलरहमान साहब बि दिलि मोकिलिया आहिनि खोट सारा, वॾी महिरबानी जानी। ऐं जाकिरो साहब बि दिलि मोकिलिया। नवीद दर साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानी सुणा। जाकिर साहब लिखियो आहे जियो अदा लख कुर्ब। असलम नूरी साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी जानी, ख़ुशि हुजो, आबाद। अली मुराद बिजाणी साहब बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं अॻिते ॾिसूं था कंहिंजो कमेंट आयो आहे। अली नवाज़ साहब लिखियो आहे वाकई अदा 21 अक्टूबर सूमर ते ड्रामो हलंदो। अदा ॾिसूं, असां बि इन अपडेट्स खे लॻा पिया आहियूं। प्रोमो जो मां इंतज़ारु करे रहियो आहियां, मां पंहिंजा राब्तनि में बि लॻो पियो आहियां। प्रोमो अची वञे त उन ॻाल्हि ते यकीन कजो, बाक़ी पोस्ट वारी ॻाल्हि ते यकीन पको न कजो। वरी बि ॾिसूं था, पोइ बि 80% चांस आहे। अली नवाज़ भाउ तव्हां लिखियो आहे कुरुप अदा, थैंक्स, वरी महिरबानी कुरुप तव्हांजा बि। अस्सलाम वालेकुम अदा। अली नवाज़ भाउ लिखियो आहे वॾी महिरबानी, वालेकुम अस्सलाम। अब्दुलरहमान भाउ ऐं तव्हांजा बि दिलि आया आहिनि। जी हा अदा असां बि पोस्ट ॾिठी आहे, वरी महिरबानी। अली नवाज़ भाउ तव्हां लिखियो आहे पोस्ट तव्हां बि ॾिठी आहे, सुठी ॻाल्हि आहे। जी गौस मोहम्मद कुंबर साहब काफ़ी सुरा दिलि मोकिलिया, वरी महिरबानियूं। ऐं असगर थीबो, अब्दुलरहमान, अली नवाज़ साहब महिरबानियूं। तव्हांजा काफ़ी सारा कमेंट आया आहिनि, दिलि आया आहिनि, वरी महिरबानियूं। दोस्तो इहो आहे अॼु जा कमेंट जेका तव्हां सां गॾु तव्हांजे साम्हूं रखियासीं ऐं जेका बि ॻाल्हि ॿोल हुई जवाबु ॾिनासीं सवालनि जा। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। मुंहिंजी कोशिशि आहे त अॻिते नवां ड्रामा जेका ॿिया आहिनि उन्हनि जी अदाकारनि जी लिस्ट बि ज़ाहिर कयां, जेके अचणा आहिनि सॼो कुझु तव्हांजे साम्हूं रखां। इंशाअल्लाह यकीन ॼाणो जल्द नई एपिसोड में अचण वारा आहियूं, नई वीडियो सां गॾु ऐं सुठी अपडेट सां गॾु। का बि असांजी वीडियो अचे उनखे मिस न कजो, पूरो ॾिसो। इंशाअल्लाह नोटिफिकेशन में बि ॻोल्हे करे असांजी वीडियो ॾिसंदा कयो जे साम्हूं न अचे त। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं सुभाणे वीडियो में। लाइक, कमेंट, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा वीडियो खे। अल्लाह हाफ़िज़।